हैदराबाद में पाकिस्तान प्राइवेट स्कूल एसोसिएशन पारां तालीमी बोर्ड तरफां पास सर्टिफिकेट ऐं मार्कशीट जी फ़ीन में 50% वाध खे रद्द कंदे चिताव ॾिनो आहे त बोर्ड इंतिज़ामिया पंहिंजे फ़ैसिलनि ते नज़रसानी करे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार लतीफ़ाबाद में अॻवाननि सईद मोहब्बत अली कुरैशी, हसन मुर्तज़ा, ज़ुबैर ख़ान, इब्राहिम विगियो ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। हिननि जो चवणो त हिन वक़्त ताईं खांगी स्कूल इंतिज़ामिया सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रही आहे। संदन ख़र्च वधीक हुजण करे खेनि सख़्त परेशानी थी रही है। 50% फीसें बढ़ा के जो है ना हमें मुश्किलात में ना डालें, और फीसें जो है ना वही होनी चाहिए जो कि गवर्नमेंट स्कूलों से भी वसूल की जा रही है। अगर उनको माफ़ की गई हैं तो इधर भी प्राइवेट स्कूलों के साथ भी ताउन करते हुए जो कि अभी माली बहरान का शिकार हैं। ये भी हैदराबाद बोर्ड पंहिंजी फीसूं वापसि करे ऐं हुन ते अचे, न त पोइ असां पंहिंजो एहतजाज जो लाइअमल तय कयो आहे। 30 तारीख़ ते असां बोर्ड ऑफिस जे ॿाहिरि एहतजाज कंदासूं, धरनो ॾींदासूं। असांजो घणो मुतालबो कोन्हे, असांजो मुतालबो सिर्फ़ु एतिरो आहे त लास्ट ईयर जेके फीसिस मार्कशीट जे मद में ऐं जेके तव्हांजा सर्टिफिकेट जे मद में वरिता विया, असां चवंदा सिर्फ़ु उहे ई बहाल कया वञनि। ईअं न आहे त तव्हां एट ए टाइम 100% 200% पैसा वधाए छॾियो। 10 ॾींहं थी विया आहिनि मैट्रिक जी रिज़ल्ट्स खे, अञा ताईं मार्कशीट्स कोन्हे। ॿार मजबूर आहे कॉलेज जी एडमिशन्स लाइ, उन्हनि खे मार्कशीट्स न पियूं ॾिनियूं वञनि। हू 600 रुपया 800 रुपया चालान भरे मार्कशीट्स कढाइण लाइ मजबूर आहिनि। असांजो मुतालबो सिर्फ़ु इहो आहे त पंहिंजा जेके रेट्स वधाया विया आहिनि मार्कशीट्स जा, सर्टिफिकेट्स जा, उहे रिवाइज़ कया वञनि। असांखे उन खां अलावा कुझु बि एतिरो को एतिराज़ कोन्हे। हिननि मुतालबो कयो त तालीमी बोर्डनि में ॿिटो तालीमी सिस्टम बंदि करे इंतिज़ामिया पारां 50% कयल वाध वारो फ़ैसिलो वापसि वरितो वञे, न त ॿी सूरत में 30 नवंबर ते तालीमी बोर्ड हैदराबाद अॻियां सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। कैमरामैन शाहिद रिन सां गॾु फ़ैरोज़ बबर, सिंध TV न्यूज़, हैदराबाद।